जंगशाही मामा के ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ यूनियन काउंसिल जंगशाही जे चूंडियल नुमाइंदनि बि बूटो न ॿारियो। केतिरनि सालनि खां गवर्नमेंट गर्ल्स उर्दू प्राइमरी स्कूल जे मेन गेट आॾो खुलियल गटर जो गंदो पाणी बीठल, जॾहिं त सेक्रेटरी खे लिखत में सोशल मीडिया प्रिंट मीडिया ते बार बार ख़बरूं हलण बावजूद भी इंतज़ामिया लापरवाही ऐं हठ धर्मीअ ते क़ाइम। माहवारो लखे रुपया बजट, एक सेक्रेटरी, एक क्लर्क, एक नायब कासिद ऐं 3 स्वीपरनि में बंदरबांट कई वई। स्कूल में अचण लाइ नंढड़नि ॿारनि खे अचुवनि में शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं हिन गंदगीअ सबबि केतिरियूं ई बीमारियूं फैलिजी सघनि थियूं। जंगशाही जे सुॼाण धुरनि ऐं सिविल सोसाइटी अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त यूसीअ जी बजट मां भोतारनि जी औताकनि खे ख़र्च ॾियण बजाए शहर जी सफ़ाई ऐं तरक़ियाती कमनि ते तवजो ॾिनी वञे। स्कूल इंतज़ामिया समेत कश्मीरी मोहल्ला जे रहवासियुनि शाहज़ेब कश्मीरी, आमिर कोहिस्तानी, अब्दुल मनान जोखियो, इरफान जोखियो ऐं ॿियनि ज़िला चेयरमैन अब्दुल हमीद पंवर, डीसी ठट्टो ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कंदे चयो त स्कूल समेत कश्मीरी मोहल्ला में गटर नालियुनि जे निज़ाम खे जल्द दुरुस्त बणाए अवाम मां बेचैनी ख़त्म करे गंदगीअ सबबि फहिलजंदड़ मुल्क बीमारियुनि खां बचायो वञे। यादि रहे त हिन खां पहिरीं जंगशाही जे मेन जामिया मस्जिद शरीफ जे महराब अॻियां खुलियल गटरनि जो कमु बि जंगशाही जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत अॻूणे नाज़िम बशीर अहमद जोखियो पंहिंजे ज़ाती ख़र्च ते पाइप वठी लॻाराए ॾिना, पर यूसी इंतज़ामिया को बि तावन न कयो। हमेशा गटर नाली फाटंदी आहे, भंगी हिते दरे जो कमु नथा कनि, भंगी हिते दरे जो कमु नथा कनि। हमेशा ॿारड़ा मासूम गटर में विझी ख़राब थी था वञनि। असां चऊं था त पाड़े वारनि जी ॻाल्हि मञनि ई कोन था, पाड़े वारनि जी ॻाल्हि मञनि नथा। इहे हमेशा हिन गटर नाली ते को तवजो चेयरमैन जो न आहे, जंगशाही चेयरमैन जो। तव्हां डीसी साहब खां छा मुतालबो कंदा? असां चवंदासीं असांखे वापसि ई चङे नमूने ठाराए ॾिनो वञे।